अस्सलाम नाज़रीन, ईद रिहान में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो ऐं आउं मासूम शाह। नाज़रीन, ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। कुर्बानी वारी हिन ईद में तव्हां ग़रीबनि मिसकिननि पाड़े वारनि खे ज़रूरु यादि कजो। करोना जो दौरु आहे। करोना जे हिन ॾुखे दौर में जेके केतिरा ई असांजे प्यारनि जा प्यारा ई विसरी विया आहिनि ऐं केतिरा ई करोना जो शिकार आहिनि। इन दौर में जिते महांगाई गुरबत वधी रही आहे, इन दौर में पंहिंजनि पाड़े वारनि खे बि गोश्त ॾींदा कयो। फिरजूं भरे घरनि में न रखो, पर ॿियनि जी बि मालिकी ज़रूरु कयो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे दावत ॾिनी आहे, जिन जो तारीफ़ कराईंदासीं, जिन ईद रिहान मल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं असांजी महिमान आहे डॉक्टर परवीन मुंशी साहिबा। पाण नाले वारी तइलीमी माहिर आहिनि, सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह जूं वाइस चांसलर आहिनि। तव्हांखे वेलकम था कयूं। ऐं उन सां गॾु तंज़ीला कमरानी साहिबा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवान आहिनि, MP आहिनि सिंध असेंबली में। ऐं उन सां गॾु ज़ाहिदा ॾेथो साहिबा कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहे, सिविल सोसाइटी जी अॻुवान आहे, NGO जी दुनिया सां तालुक़ु आहे। ऐं उन सां गॾो गॾु इशरत मुग़ल साहिबा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तालुक़ु आहे, हैदराबाद जो अॻुवान आहिनि। उन सां गॾो गॾु नुसरत परवीन सहतो साहिबा तइलीम खाते सां तालुक़ु रखनि थियूं ऐं डायरेक्टर असिस्टेंट डायरेक्टर प्राइवेट स्कूल सिंध जूं फोकल पर्सन आहिनि। तव्हां सभिनी महिमान खे वेलकम चऊं था। ॻाल्हि ॿोली शुरूआत डॉक्टर परवीन मुंशी साहिबु तव्हां कंदासीं। सभ खां पहिरीं तव्हांखे ईद जूं वाधायूं हुजनि। तव्हांजी मुस्कुराहट ई ॿुधाए पई त तव्हां ॾाढी सुठी ईद मल्हायो पिया। माशाअल्लाह, हिन ईद जो इंतज़ारु सभिनी खे रहंदो आहे न। हा, त असां वटि आहिनि ॿ ईदूं जी। ऐं ॿिन्ही ईदनि सां असांजी दिलि बि लॻे, मोहबत बि ऐं सोशलाइज़ेशन बि थिए थी। ऐं करोना जी हालतुनि में ही हिकिड़ी ख़ुशी जो माना आहे, जिते आइसोलेशन में असीं सभु हलिया विया हुआसीं, उन मां आहिस्ता आहिस्ता निकिरणु, वरी सोसाइटी में मूव करणु, त ईद उन खां बहितर माना कोई बि अहिड़ो त्योहारु जेको ईद जो हुजे त इलाही बहितरीनु। सही। त मुंहिंजी तरफ़ां बि सभिनी खे ईद जी तमामु घणियूं वाधायूं, मुबारकबाद सभिनी खे। सही। तंज़ीला कमरानी साहिबा, तव्हां कीअं ईद मल्हाईंदा आहियो? पहिरियां त तव्हांखे, तव्हांजे ॾिसंदड़नि खे सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक। ऐं पाड़े वारनि ज़ाहिदा ऐं मैडम खे ॾिनी त मुबारक। ही बि तव्हांजो प्रोग्राम कहिड़ी न कहिड़ी तरह, ही बि तव्हांजो प्रोग्राम कहिड़ी न कहिड़ी तरह सां ॾिसी रहियूं आहिनि। इन करे तव्हांजी पूरी टीम खे, ताकि तव्हां चवंदा कैमरामैन खे ॾाढो माइंड कंदी आहे मामलनि में अहसास आहे। इन करे मतिलबु पूरी तव्हांजे जेको क्रू आहे उन सॼे खे मुबारक हुजे तव्हांखे ऐं मुंहिंजे पाड़े वारनि खे। पाड़ा सभिनी खे प्यारो आहे। जीअं मैडम चयो त असां मतिलबु ही नओं साल हमेशह शुरू थींदो आहे, नयूं मंगू खणी ईंदो आहे, नवां ख़्वाब ऐं नवां तस्वीरूं खणी ईंदो आहे। लेकिन हिन वारे जॾहिं नओं साल शुरू थियो त पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ी नई दुनिया खणी आयो, जेका ॾींहों ॾींहुं असां ते हावी थींदे वई। लास्ट असांजी जेका वॾी ईद रमज़ान जी, उहा बि असां पंहिंजी तरह सां न सेलिब्रेट करे सघियासीं। रमज़ान जो पूरो महीनो असां उन तरह सां न गुज़ारे सघियासीं। ऐं हींअर बि ही ईद बि पंहिंजी शर्त शुरूत गॾु खणी आई आहे। असां यकीनन माज़ी जहिड़ी त न आहे ऐं असां हिन में काफ़ी पंहिंजा प्यारा जेके आहिनि असां खां विछड़ी विया आहिनि। जॾहिं घर जो, फैमिली जो, पाड़े जो को वेझो माण्हू जो जुदा थी वेंदो आहे त ईद में उहा रौनक त न हूंदी आहे। लेकिन वरी बि ईद आहे, कोशिशि करे रहिया आहियूं त सुठी तरह सां मल्हायूं। तव्हां कीअं मल्हाईंदा आहियो ईद? ऐं पाण हमेशह आम औरतुनि वांगुरु हिकिड़ी मिडिल क्लास औरत, माउ ऐं ज़ाल जहिड़ी तरह सां ईद मल्हाईंदी आहे। सुबुह जो उथी ॿारनि खे तयारु करिणो हूंदो आहे, उनखां पोइ सॼो ॾींहुं गोश्त जी विंदर करणी हूंदी आहे, कॾहिं विराइण जे लाइ ऐं कॾहिं वठण जे लाइ, उनखे संभालण लाइ, फ्रिजनि खे भरण जे लाइ, उन्हनि खे आसूदो रखण जे लाइ। इहा जेका हर सिंधी औरत जी ईद जी गुज़रंदी आहे, मुंहिंजी ईद बिल्कुलु ईअं गुज़रंदी आहे। ऐं पंहिंजो टाइम बहितर सम्झंदी आहियां पंहिंजी फैमिली सां गुज़ारण। हाणे पॉलिटिकली कुझु दोस्त ईंदा आहिनि मिलण जे लाइ, वर्कर्स ईद मिलण जे लाइ, जेका जीअं अर्ज़ु त कोरोना जे करे उहो हाणे शायदि एतिरो न थी सघे। लेकिन वरी बि SOPs जो ख़्यालु रखंदे माण्हुनि सां कुझु सां मुलाक़ात करणु। बहरहाल ही ॿई ईदूं आहिनि असां वटि, पूरे साल हिननि जो इंतज़ारु कयूं था त पंहिंजनि SOPs जेके सिंधी में चवंदी आहियां शर्त शुरूत सां ईद बहितर तरह सां मल्हाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। इंशाल्लाह ही इन ईद खां पोइ जेका नेक्स्ट थींदी उहा बग़ैर कंहिं शर्त शुरूत जे हूंदी। इन उमेद सां ही ईद मल्हायूं। मैडम ज़ाहिदा ॾेठो, तव्हां कीअं ईद मल्हाईंदा आहियो? पहिरीं त तव्हां सभिनी खे व्यूअर्स खे ईद जी मुबारकूं हुजनि। हीअ ईद छो त बेसिकली आहे त क़ुर्बानीअ जी ईद, ऐं घणो करे असां चऊं था ॿकरनि जी ईद हूंदी आहे। इहे ॿकरा वीचारा तयारु थी सॼो हफ़्तो जेको आहे सो घुमंदा आहिनि, हिन ॾींहं ते अची उहे जेके आहिनि से हिलाल थींदा आहिनि। त उहो हिन ईद जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। सो जनरली घर में ईद त जेका आहे सा हिन में घणो करे ख़फ़ो गोश्त जो ई हूंदो आहे।
डिस्ट्रीब्यूशन जो, ॾियण वठण जो, माण्हुनि ताईं पहुचाइण जो, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे। इन खां सवाइ खाइण जो, बेसिकली त गोश्त खाइण जो मज़ो ई बकरा ईद ते आहे न, त तव्हां फ्रेश गोश्त खाओ। सही आहे। न पोइ ईद जी तयारी वग़ैरह मिसाल त ईद चांद राति थींदी आहे, मायूं मेहंदी वणंदियूं आहिनि, तव्हां बि मेहंदी वणंदियूं हूंदव, पंहिंजो हथनि खे मेहंदियूं, वारनि खे मेहंदियूं, गुथूं कंदियूं हूंदव, कपिड़ा वणंदियूं हूंदव, त अहिड़ी क़िस्म जी तयारियूं तव्हां न कंदियूं आहियो? माना का तयारी न हूंदी छा हूंदो आहे? ब्यूटी पार्लर ब्यूटी पार्लर ते कोरोना वञण सभिनी जो बंदि करे छॾियो आहे। घटि माण्हुनि खे हिमत हूंदी जेके वेंदियूं हूंदियूं, बाक़ी घणियूं मायूं त हाणे ब्यूटी पार्लर जो नालो ॾिसी भॼी ईंदियूं। मेहंदी वेंदी त असां हूअं ई कोन हणंदा आहियूं, तमामु घटि का अहिड़ी घर जी का शादी वादी हुजे त खणी ठीकु आहे हणूं था, अदरवाइज़ मेहंदी कोन था हणूं। ईद जी ख़ुशी जे टाइम ते तव्हां मेहंदी कोन थी वणे, ज़ाहिर आहे ईद जी मेहंदी बि नथी हणे त माण्हू परेशान ख़बर अथव असल में छा आहे जो मेहंदी हणण असांखे नंढे हूंदे ॾाढो मज़ो ईंदो हो न। नंढे हूंदे ॿार जेके आहिनि से असां जेके जॾहिं बि सेलिब्रेट कंदा त मेहंदी सगियूं ॿधंदियूं हूंदव न, सगियूं न ॿधंदा अक्सर रात जो माण्हू मेहंदी हणी सुम्हंदा त उहे जनरली हाणे बि ॿार जेके आहिनि से लॻाइनि था असां वटि, ऐं ख़ासि करे असांजे जेके घर में हाणे प्रोफेशन में अचण खां पोइ इहे शयूं घटिजी थी वञनि, वरी असांजे ॿारनि में अची रहूं तो असांखे एॾो अंडर एस्टिमेट छो थो करियो? सपोर्ट कयो न। मां त सपोर्ट थी करे ॻाल्हि थी आहे, रहूं भॼी अहिड़ी औरतूं न आहियो जेके ईअं चोटियूं ॿधी ॻाढ़ा ॻाढ़ा रवा पाए, ॻाढ़ियूं सगियूं, ॻाढ़ियूं सुर्खियूं, ॻाढ़ियूं जुतियूं, वरी वॾा वॾा झुमका, ईअं 2-3 किलो जा सोन पाए, कॾहिं ज़िंदगीअ में न कयो आहे कसम सां। असां ॾिठोसीं तूं पाए आई न, ॾेखारी असांखे कन मैडम पाया पर मैडम चोरी थी विया न, चोरी बि थी विया। सोन जेको रखंदी आहे मैडम पाईंदी न आहे, उहा संदूक में लिकाए रखंदी आहे, उहो हर साल हाणे चोरी थी वेंदी आहे। कॾहिं मुस्लिम सोसाइटी में चोरी थिएसि, कॾहिं मीरपुर खां घर में चोरी थिएसि। इहो ॿुधो आहे रखण शयूं वधंदियूं आहिनि पर घटनि पियूं। ठीकु आहे, तव्हां कीअं ईद मल्हाईंदा आहियो? ईद ते नॉर्मल उअं ई मनाई थी वञे जीअं ईद थींदी आहे, उहे ख़ुशियूं घर जे सॼे फर्दनि सां गॾु, फैमिली सां गॾु, ऐं ख़ासि कर बकरा ईद ते तव्हांखे ख़बर आहे की इन ईद जो एतिरो इंतज़ारु हूंदो आहे छोकी इन में हूंदी आहे कुर्बानी। कुर्बानी जे हवाले सां, छोकी हीअ असांजी सुन्नत आहे, सुन्नत जे हवाले सां के बि असांजी कोशिशि हूंदी आहे की सुठे में सुठी कुर्बानी कयूं, ऐं जेका असांजा आस पड़ोस में जेका असांजा भेण भाउ जेका पूरे साल में अफोर्ड नथा करे सघनि, जेका हिन गोश्त की या हिन शयुनि की वठण जे लाइ सोचे सघनि था, वठी नथा सघनि, उन्हनि जी असां मदद कयूं। छोकी आम माण्हू असांजी फैमिली जा हुजनि या असांजा दोस्त हुजनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका असां हूंदासीं असांजा दोस्त बि ओड़ो ई हूंदा त उहो अफोर्डेबल हूंदा आहिनि। वैसे असल में हक़दार त उहे ई हक़दार, हा बिल्कुलु हक़दार उहो हूंदा आहिनि जेका पूरा साल जेका आहिनि को क़िस्मत सां उन्हनि खे मिलंदो। त असांजी इहा कोशिशि हूंदी आहे की असां उन्हनि जा साथ ॾियूं, उन्हनि खे हर तरीक़े सां उन्हनि जी सपोर्ट कयूं ताकी उहो असां जहिड़ी ईद मनाए सघनि ऐं असांजी ख़ुशियुनि में शामिल थी सघनि। जी मैडम नुसरत परवीन सहतो साहब, तव्हांजी ईद कीअं मल्हाइबी आहे? न, सभ खां पहिरियां तव्हांखे, तव्हांजी टीम खे ई तमामु ॾिसंदड़नि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक, ऐं ॾाढो मज़ो पियो अचे ईद जो ॾींहुं, ऐं इंजॉय कयूं पिया जीअं सभु कनि पिया। त असांजी बि हक़ीक़त में ईद जेका आहे न ड्रेसिंग जे हिसाब सां लॻे ई तव्हांजी ज़ाहिर उहो चवंदा आहिनि त सोग में या कारो दुपटो पाए। न ॾिसो, जीअं मैडम ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे सभु असां प्रोफेशनल लेडीज़ आहियूं, ऐं उहो त असांजी सिंपल लाइफ आहे, पर इहो ई ॾींहुं हूंदो आहे जंहिं ते दिलि चवंदी आहे त थोरो तयारु थियूं, सभिनी वटि आहे बिल्कुलु त भड़कीला कपिड़ा पायूं, जूलरी पायूं, त मुंहिंजी पंहिंजी जेका आहे न उहा नेचर इहा ई आहे त को इवेंट हूंदो आहे त मां हुनखे फुल सेलिब्रेट कंदी आहियां, कंप्लीट
पोइ मां न ॾिसंदी आहियां त अॼु मां जेको आहे छा आहियां। सही बहरहाल उन ॾींहं ते अॼु त अञा मूंखे घटि आहे, बाक़ी मोस्टली मूं अञा बि औरत औरत साड़ अच्छा धां निकिरी वई आहे न अॼु मां घटि तयार थी मुंहिंजी दिलि पई चए मां दोरी वोरी पायां तबाही थी वञे न इहे वाकई मुंहिंजो रस्ते में खसिजी न वञे न त मुंहिंजी दिलि चए महांगो बि थी वियो महांगो बि इलाही थी वियो पोइ इहो कॾहिं पायूं रुगी लॉकर्स में ई पायूं। सही ॻाल्हि आहे। त अदा जीअं ईद जी शुरूआत थींदी आहे सुबुह जो सभई ॿारनि खे घर असांजी सॼी फैमिली जेका आहे असां ॻोठ में ईद सेलिब्रेट कंदा आहियूं डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज में। त असांजी जॉइंट फैमिली आहे, चाचनि जो घर, असांजो मामा जो, असांजो हिकिड़ो ई सम्झो हुते घर आहे, हुते सभु गॾु थींदा आहिनि ऐं हिकिड़ो जहिड़ो शादी वारो माहौल थी वेंदो आहे। उन खां पोइ कुर्बानी सभिनी जी पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे ऐं कुर्बानी जो पोइ एतिरो ई गोश्त हूंदो आहे जो ख़बर न हूंदी आहे त हीउ कंहिंजो आहे ऐं ढेर गोश्त जो हूंदो आहे जो खाइण न न न न न मतिलबु त ईंदो एतिरो जॾहिं कुर्बानी थी वेंदी आहे घर में उन खां पोइ त डिस्ट्रीब्यूशन शुरू थींदी आहे न। अच्छा मुंहिंजी पंहिंजी पर्सनल ॻाल्हि ॿुधायांव त मां पंहिंजो हमेशह छेलो हूंदो आहे मुंहिंजो ऐं उहो कुर्बानी जॾहिं बि कंदी आहे मूंखे चवंदा आहिनि 3 हिसा थींदा आहिनि त हिकिड़ो तव्हां पंहिंजो रखो, पर मां कॾहिं बि पंहिंजो हिसो न रखंदी आहियां। अच्छा मां पंहिंजो हिसो जेको आहे न उहो हमेशह उहो बि ग़रीबनि में डिस्ट्रीब्यूट कंदी आहियां। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे छो त ॿिया बि त असांखे मिलनि बि त था न फ्रेंड्स खां किथां अचे थो त उहो बि त अची थो वञे न पोइ पंहिंजो रखूं छा जे लाइ। ठीकु आहे ब्रेक जो टाइम असां गॾु रहिजो।